कूड़ियूं FIR दाख़िल कंदड़ पुलिस अमलदार थी वञनि होशियार। हाणे केस कूड़ो साबित थियो त पघार मां ॾंड भरणो पवंदो। कराची जी अदालत वॾो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। एडिशनल सेशन जज सेंट्रल गुलाम मुर्तज़ा मितलो जी अदालत पारां कूड़ी FIR दाख़िल कंदड़ पुलिस ऑफिसर्स ख़िलाफ़ ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो वियो। सेंट्रल पुलिस पारां शहरी फैज़न हबीब उर्फ राजा रेहान खान, सलीम ऐं मोहम्मद आसिफ ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हो। शहरनि पारां 265 के तहत FIR मां बरी करण जे लाइ दरख़्वास्त दाख़िल कराई वई हुई। अदालत केस ॿुधण खां पोइ शहरनि ख़िलाफ़ कूड़ो केस दाख़िल कंदड़ SSP, DSP, SHO ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसर ते 2.5 लख ॾंड मुक़ररु कयो। अदालत IG सिंध ऐं घरू खाते खे हिदायत कई आहे त कूड़ी FIR दाख़िल कंदड़ पुलिस ऑफिसर्स जी पघार मां 30 ॾींहनि अंदरि शहरनि खे पैसा अदा कया वञनि। मुअज़्ज़िज़ अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त हैरत थी त जाच ऑफिसर ASI ज़ुबैर अंसारी असुल जवाबदारनि खे छॾे पहिरियां खां हिरासत में वरितल मुमताज़ नाले जवाबदार जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई ऐं उन जे बयान खे बुनियाद बणाए फ़ाइज़न, रेहान, सलीम ऐं ॿियनि खे जाच में शामिल करण जो चालान जमा करायो। अदालत चयो त रिकॉर्ड मां वाज़िह थियो त केस बदनीयती, ग़फ़लत ऐं कानून जे ग़लति इस्तेमाल ते ॿधल आहे। जॾहिं केस कूड़ो ऐं बदनीयती ते ॿधल साबित थिए त न रुॻो जवाबदारनि पर जाच ऑफिसर्स खे बि जवाबदार थियणु घुरिजे। अदालत चयो त इंसाफ़ माज़ीअ जे ज़ंजीरनि में क़ैद नथो रही सघे। रियासती अहलकार बदनीयतीअ सां शहरनि जी आज़ादी खसींदो त अदालत उन नुक़सान जो अज़ालो करे सघे थी। मुतासिर शख़्स खे इंसाफ़ ॾियण जे लाइ फंड्स रियासत न पर ज़िम्मेवार अमलदारनि जी पघार मां कटौती करे ॾिना वेंदा। शहरनि जी आज़ादी मुक़दस अमानत आहे। जेकॾहिं रियासती इदारा बदनीयतीअ सां इन खे पायमाल कंदा त इहो रुॻो क़ानूनी न पर अख़लाक़ी सान्हो आहे। अदालत जो फ़र्ज़ु आहे त कमज़ोर जे लाइ ताक़त बणिजी बीहे। अदालत केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे इल्ज़ाम हेठायल जवाबदारनि खे आज़ादु करण जो पिणु हुकुम ॾिनो।